अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पमर शामिल करूं था हिन वक्त जो खबरूं। नाज़िम मीरपुर बठोरो तालके में मंशियात जे वॾे पैमाने ते विकिरे वधंदड़ बदअमनी ऐं इदारनि में थींदड़ करप्शन ख़िलाफ़ JUI पारां वॾे तादाद में कारकुननि शहरनि जे तलाउ चौक खां मेन स्टॉप ताईं एहतिजाजी रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर सचल शोराई मूजिब रैली खे ख़िताब कंदे JUI जे अॻवाननि मौलवी तुफैल खट्टी, असगर सोढर, मौलवी ताहिर खट्टी, नासिर ऐं GS महाज ज़िले सजावत जे सदर नौमान शोरो चयो त मीरपुर बठोरो शहर ऐं आसपास में आइस, हीरोइन, गुटकनि ऐं मैनपुरी समेत हर क़िस्म जी मंशियात जी वॾे पैमाने ते आम विकिरो जियां विकर थी रही आहे। नौजवान नस्ल तबाही जे वर चढ़ी वियो आहे। अॻवाननि चयो त मंशियात जे विकिरे ऐं जुआ हॾनि जी आज़ार खां सवाइ बदअमनी में इज़ाफ़ो थी वियो आहे ऐं मोटरसाइकिलनि जी चोरियुनि ऐं पुरनि जी वधंदड़ वारदातुनि जे करे रहवासी गैर महफ़ूज़ थी विया आहिनि। उन चयो त मीरपुर बठोरो पुलिस मंशियात जे विकिरे ऐं वधंदड़ बदअमनी ते ज़ाब्तो आणण बजाए मंशियात फ़रोशनि ऐं ॾोहारियुनि जे पुठिभराई करण में मसरूफ़ आहे। उन्हनि चयो त इदारनि में करोड़नि ऐं अरबनि रुपयनि जी माहवार बजट अचण बावजूदि लखे रहवासी पीअण जे साफ़ पाणी, सिहत ऐं तालीम समेत रोडनि रस्तनि जी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहिनि। अॻवाननि चिताव ॾींदे चयो त तालके में मंशियात जे विकिरे ऐं बदअमनीअ ते ज़ाब्तो आणे इदारनि मां करप्शन ख़तम न कई वई त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन TV।